जो दरिया। ठीक आदि मां बाहर वञा थो, तू रानी के परचाए। जो तव्हांखे भई मानी पटे खारायां, तव्हांजा भई कपड़ा धोआं, तव्हांजे घर जो कमकार कयां। तव्हां ॼाणो तव्हांजो कम, तव्हां असांजी इज़त रखी केड़ी आ? मार इन रन जी ज़बान त कैची वांगुर पई थी हले। बाबा मां त चवां तो छॾीस, वञी खॾ में पवे। छो छॾियास? इनखे ठर ॾेई वरी घाटे ते चाढ़णो आ। इनखे इन घर जो कम करणो पवंदो, न त फट मारे छॾींदोमांस। आलम खे त सुल्तान जे त तव्हां माराए छॾियो, मूंखे बि मारे छॾियो न। आलम खां सवा जी मां कंदसि बि छा? के तोसां इहा ॻाल्हि कई आहे त आलम मारियो वियो आहे ऐं उनखे असां मारियो आहे? अची ॾाढ़ी में तोखे कूड़ हणंदे शर्म नथो अचे? बस चुप, बात बंद कर। वॾनि सां ॻाल्हाइण जी तमीज़ अथी? हाँ, वॾा त उहे हूंदा आहिनि जेके न्याणियुनि जा छपर छाम हूंदा आहिनि। तव्हां त आलम खां पोइ असांखे निंधण को समझी कुटण शुरू करे छॾियो आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे भाॼाई, असांजी दिलि में तुंहिंजे लाइ उहा ई इज़त आहे जेका कल्ह कंदा हुयासीं। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी इज़त कयो हा न त मुंहिंजे मुड़ुस जे कातिलनि सां हथ वञी न मिलायो हा। छा इहा आहे मुंहिंजी इज़त? राणीअ खे हिक ज़ालिम जे हवाले करे आया आहियो, इहा आहे असांजी इज़त? वरियाम जे करे असांजो सॼो घर तबाह थी वियो, अञा बि चओ था त मां छिती छो थी थियां? जेकॾहिं तव्हां चाहियो था न त मां बि हिन घर में रहियल हुजां त मुंहिंजे मथां इहे हुक्म हलाइण छॾे ॾियो। मां तव्हांजी का नौकरियाणी न आहियां, न त मां को मौक़ो ॾिसी हिन घर मां हली वेंदीसांव। शल बंदूक लॻंदई, वञी मर। अरे रे पोटा, तू कॾहिं खां अहिड़ो मोतबर थियो जो मुंहिंजे माण्हुनि खे चई थो त पोखाई बंदि कयो? हा, तूं फसल खणण न ॾींदे असांखे? राणा खान, असांखे रहिस वॾे जो हुकुम आहे। छाजो हुकुम रे? हाँ, छाजो हुकुम? अरे तूं हिकिड़ो मामूली कमदारी वञी पंहिंजी कमदारी कर। तूं कमदारी या कब्जा छॾाइण लाइ बदमाश थी आयो हिते? अरे रे पोटा, हिकु ॻाल्हि कन खोले ॿुध। हे असां ॿिन्ही भाइरनि जो पाण में मिल्कियत जो चक्कर आहे, पंहिंजा मसला न असांखे। तूं विच में न अच। जेकॾहिं तूं विच में आहीं त चकी जे ॿिनि पुड़नि जे विच में पीसजी अटो थी वेंदे। कोशिश कर त राणे खां मिड़ई पासीरो रह, न त तुंहिंजे हॾियुनि जो सुरमो ठाहे हवा में उॾाईंदुसि, हवा में। राणा खान, जेकॾहिं न रहिस असांखे हुकुम ॾिनो त पोइ हिते असां कोन हटंदासीं। मरंदव फोटा, मरंदव। इहो ई अदो अकबर खान तव्हांखे मुफ़्त में माराए चट कराईंदो। न तव्हांजो दाद थींदो, न कोई को फरियाद। ऐं हिन ज़मीन ते मुंहिंजो कब्ज़ो न आहे। ये ज़मीन मूं वटि लिखत में आहे, पूरा कागज़ आहिनि जा मूं वटि। जंहिं ज़मीन ते मूं 50 करोड़ रुपया ज़ाया कया हुजनि, छा तो समझी तूं आ ज़मीन मां हीअं सवली छॾे हलियो वेंदुसि? हाँ, यादि रख फोटा, जेकॾहिं तव्हां कब्ज़े छॾाइण जी कोशिश कई ऐं पंहिंजा हमरा वठी हिते पहुतव, चङे नमूने ॼाणजांइ हिते लाशनि जा ढेर लॻंदा। ढेर। राणा खान, तव्हां बि रहिस अकबर खान खे कमज़ोर सम्झण जी ग़लती न कयो। जेकॾहिं तूं ताक़त रखींदो न, अकबर खान जबल आहे, जबल। तव्हांखे जबल सां मथो टकराइणो पवंदो। अड़े जेकॾहिं अदो अकबर खान जबल आहे त मां उहो बारूद आहियां जंहिंजे धमाके सां वॾा वॾा जबल बि ढेर थी पवंदा आहिनि। वञी चा
चवंजे ते अकबर खान खे बारूद जी ढेर खे तीरी ॾियण जी कोशिश न कर त सड़ी खाक थी वेंदे। रानी भी तव्हांजे घर अची वई आहे। हाणे इहो ॿुधायो त असांखे शादी जी इजाज़त कॾहिं था ॾियो? मां पंहिंजे पुट खे घोट बणाए मां पंहिंजे अखियुनि सां इहा उमेद पूरी थींदे ॾिसां। शादी तारीख़ तोखे अधे वॾे खां वठणी पवंदी। उन जे हूंदे असां केरु थींदा आहियूं घर जा फैसला करण वारा। मां त चवां थो इन करे तूं अची राति अदा वॾे सां मिल। यार सुल्तान सां ॻाल्हाईंदे असांखे ख़ौफ़ थो थिए। कॾहिं उहो पंधा कॾहिं गॾह ते त वरी कॾहिं घोड़े ते। हुनजी तबियत जी त असांखे ख़बर ई कोन थी त केॾी महिल ॻाल्हायांसि। तोखे बंदूक कोन हणंदो, उनजो ज़िमो मुंहिंजो आहे। बोलो बंदूक जी ॻाल्हि न आहे, पर जेकॾहिं उबतो सुबतो ॻाल्हाए वेठो त मूं अछी ॾाढ़ी वारे जी बेइज़ती थी पवंदी। एतिरो बि अदा वॾो होश मां न आहे निकितल जो तॾहिं ते आयल जी बेइज़ती करे। भला हिकिड़ो ॿियो कमु कर मुंहिंजे लाइ। हा ॻाल्हि कर। अॼु राति तूं सुल्तान सां ॻाल्हाए छॾ त सावण आयो ही ॻाल्हियूं करे पियो, पोइ ॾिस तो हू छा थो चवे। इहो ओंत सॼो कढी मूंखे सुभाणे ॿुधाइजांइ। पोइ तूं मूंखे हाल अहवाल ॾिजांइ त मां सुभाणे राति जो ईंदुसि। हा मां कोशिश कयां थो। अदा खां पुछां थो, ॾिसां थो त कहिड़ी वर्दी थो ॾे। ठीकु आहे, सुभाणे मूंखे सॼो हाल अहवाल ॾिजांइ। तूं घबराए न, अलाह भलाई कंदो सावण। गुलू सुल्तान खे राज़ी करण जी कोशिश कजांइ। जॾहिं रिश्तो ई ॾियो था पोइ एॾी देरि छाजे लाइ? जेतिरो जल्द थी सघे न्याणी जो बार लाहिजे त बहितर आहे। चयमि न त अदा भलाई कर। मां वध में वध अदा खे राज़ी करण जी कोशिश कंदुसि। सावण जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त अदो वॾो इनकार कोन कंदो। हू पाण ई इहो थो चाहे जेतिरो जल्द थी सघे अदी जो बार लाहे। अलाह भलाई कंदो। तुंहिंजी वाई सणाई थींदी। चङो, सुभाणे मां तोखां हाल अहवाल वठंदुसि। हाणे मां हलां थो। अंधो बीठो थई है फुर कयूं न। अरे अंधे का फुर कयूं अकल ठई आ कोन थी सके न साको बियो मानू गड हुजे वयो हुजे। हाल त समझियुस सॼा त फुरण ॼनी कोन था। भला अंधनि खे फुरियो छा कयूं, ख़र्च पूरो करणो आहे। पोइ जेका तव्हांजी सलाह। देर न कर, हली ॾींस दाबो छिको माल हूंदसि न असांजी तरी ते रखंदो ऐं चाबी बि फुरजांसि मोटरसाइकिल जी। एतिरो जट न आहियां। हलो मूंसां अंधे खे अहिड़ा दाबा थो चाढ़ियां, मोटरसाइकिल जी चाबी बि ॾींदो, जेको सामान त सभु अची अॻियां ॾींदो खणो। ठीकु आहे उस्ताद। हलिया अदाना बोदाना जेको कुझु खीसे में ॿाहिरि कढ ऐं मोटरसाइकिल जी चाबी बि ॾे। हिन जगह माफ़ कयो, ॿिए जगह अचो। माफ़ कयां? अरे तो का मां का खैरात वठण आयो आहियां छा? इहो सभु कुझु तुंहिंजे कर थो थिए। तुंहिंजी शिकिल जेको बि ॾिसो छड़ा पिनण आयो आहे। अरे असां तो का फुर करण आया आहियूं। फुर उस्ताद अंधो आहे, हिन खे कीअं ख़बर पवंदी असां हिन खां फुर था कयूं? ॿुधाए थो मांसि, ॿुधाए थो तो का फुर था कयूं न अखियुनि सां तो ॿुधे छा? अरे तव्हां मूंखां फुर कंदव? अदा तूं त अंधो है सॼो कीअं थी आहीं? मूंखे छॾाए ॾियो, मूंखे छॾाए ॾियो। सारी गोड़ारी मार अंधे जो बको न थ्रेजर में मुंडी अची वई। ठीकु कुंज मामा वारा वॾा ज़दीरा थे, तोखे त ख़बर आहे जेको चवंदा आहिनि उहो कंदा आहिनि। इन करे ई मां तोखे चवां थी त तूं अॼु जो अॼु वापसि घर वञ। जेकर अगरि तूं न वईं न त पोइ मिठल जो रिश्तो अॼु ई पको करे छॾींदा ऐं पोइ तूं सॼी ज़िंदगी हिते वेही पछताईंदीअ। दुआ मूंखे बसि एतिरो ॿुधाए, तूं मूंखे सॼण बण जी सलाह थी ॾे या मूं मां जान छॾाइण थी चाहीं? तूं कहिड़ो मुंहिंजे मथां भार आहीं जो मां तोखां जान छॾाइण जे चक्कर में हूंदमि? मां त तोसां भलाई थी कयां। सुभाणे हू ॿी शादी करे ईंदई, पोइ सॼी ज़िंदगी सूरनि में हूंदई। तॾहिं चवां थी ही वक़्तु अथई,
त वञी उन्हनि खे राज़ी कर, न त सॼी ज़िंदगी अज़ाब में गुज़रंदी। पर अम्मा त चए पई त हरू भरू असांखे परेशान था करनि ऐं मिठल ॿी शादी कोन कंदो। तॾहिं थी चवाई कुंज भेण कुझु सोच, जेकर मिठल जे दिल में तुंहिंजे लाइ खोट न हुजे हा न त हू शहर ॿी शादी करण कॾहिं बि न वञे हा। ॾिस न, तुंहिंजी शादी खे 2-3 महीना मस थिया आहिनि ऐं मिठल वञी शहर रही पियो आहे। हाणे मूंखे तूं इहो ॿुधाए त तूं सॼी ज़िंदगी हिते रही सघंदीअ? ज़ाहिर आहे शादी कई आहे त वञी मुड़ुस जे घर रहणो ई पवंदो। तुंहिंजो मुड़ुस त शहर वञी वेठो आहे, जेकर हू ॿी शादी करे आयो त पोइ? दुआ, मुंहिंजो त दिमाग़ ई कमु नथो करे त मां छा कयां? जेकर तुंहिंजो दिमाग़ कमु करे हा न त मामारनि जे चवण ते बाबा खां हिसो वठी एॾी बर्बादी न करी आहे तूं। मञा थी तूं उहा मूंखां ग़लती थई, मञम बस न। ॿीहर अहिड़ी ग़लती न कजां। अॼु ई अम्मा सां सलाह कर ऐं वञी उते रहो। जॾहिं तूं वञी उते रहंदीअ न त मिठल जी ॿी शादी रुकिजी सघे थी। बाक़ी तूं हिते रही हुननि खे कावड़ थी ॾेखारी न त अञा ई होश में निकिरी वेंदा। ऐं हुननि जी त तोखे ख़बर आहे, हू पंहिंजी ज़िद खे मथे करण लाइ मिठल जी ॿी शादी ज़रूर कराईंदा। जेसी ताईं मिठल जी ॿी शादी न कराईंदा न सुख जो साह न खणंदा। इन लाइ मुंहिंजी भेण मां तोखे चवां थी त तूं वापसि वञी रहो। अम्मा सां सलाह कयां पोइ सोचां थी। ईअं थी ॻाणी ॼण कसियो थी वियो आहे। हा बाबा, पाड़े वारा त इहो ई सम्झंदा त सावण मरी वियो। इन करे त इन ॾाइण खे सम्झायां थो, पर सम्झे ई कोन थी। जॾहिं खां राणी वई आहे न त इन निभागी रोइण ई शुरू कयो आहे, चुप ई कोन थी करे। इहा दिल जाए कर त राणी खे उते कोदा कोन भॼाई, उतो जो पिटको छो कयो आहे? रोआ मां पई, मुझे रोण सां तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ पई थिए? असांखे का बि तकलीफ़ न आहे, पर जेकॾहिं पाड़े वारा आया त उहो त इहो सोचींदा न त असां तोखे मार ॾिनी आहे। हाणे असांजे मथां भलाई कर, इहो पिटको छॾ ऐं कमकारे जी कर। चाचा, खुदा जो वास्तो अथई, मूंखे मुंहिंजी हालत छॾे ॾे। घणी सियाणी न थी, इज़त सां सम्झायां थो त वञे थी आकड़ कंदी। ऐं मिसकण खे छॾ, उथी मानी टुकरे जी कर त हणाए न ॼुडनि खां वठी चंबा। छा तूं मूंखे को खाराईंदो छा जो मूंखे पादर आणींदे? मां घर जो कमु कयां, मां नौकराणी आहियां छा तव्हांजी? तूं सॼो ॾींहुं घर में वेठी मुफ़्त जी मानी वेठी खाईंदी ऐं कमु न कंदी। नथो चवां त वञे थी होशबानी करंदी। अई अल्लाह, सावण आई तुझे पंहिंजे सिर बेचारी ज़ाइफ़ो ज़ात खे तो मारी। शाबाश हुजे इहो लिहाज़ तो आलम खान जो। वाह 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 वाह, आई उन जहरे दा मारियो आ त ख़बर जे। वाह निकिर माई असांजे घर मां त जाए न तोखे बि सटको। छो सब नज़ीरा जी नंढड़ क्यों निठियो अथई छा? लाए त हथ ॾिस मूंखे ख़बर त जे। मां सियाणी विझंदी न थे पके में पानी, पाण खे लाइ छा थो समझी? नथो चवां त तूं बि मथे त चढ़ंदी थी वञे। हां निकिर असांजे घर मां, निकिर। नथो चवां त मगज़ फिरंदो थो अचे। और तुम ते तो हथ खणी सब नज़ीरा जड़ी गुकदाम कोन थई। मां वञी सजे पोठ में थी पढ़ो ॼा तने जेको सामान आ न नज़ीरा के कुटियो थई, मारियो थई न के घर में अंदर बंद करे, मानी पानी उन जो बंद करे। बस चुप चुप नानी सियाणी, खुदा जो वास्तो अथई, मूंखे अहिड़ो बदनाम न कजाए जो मूं वटि मौत खां सवाइ ॿियो को रस्तो ई न हुजे। नज़ीरा तूं ही जेका चुप करे सही न थी, मां छो सहा ने? मूं त सोचियो हुयो त माई बानो बेगम मुंहिंजूं ख़बरूं ॿुधी डोड़ंदी ईंदी, पेरनि में अची रवा लाहींदी, पर न को उन ते गाही न विधो। हाणे तूं ॿुधा त कयूं छा? वरी छा करणो आहे? तूं हीअं कर, सियाणीअ खे 2 ॾींहंनि जे लाइ शहर वठी वञ, उनखे पढ़ाए पको करे छॾिजांसि। ऐं जॾहिं तव्हां वापसि हिते अचो न त अची सेरा चवराइजो। पोइ अधी त छा, अकबर खान बि असांजे अची पेरनि में पको कंदो। असां जेके बि उन्हनि सां शर्त रखंदासीं न, उन्हनि खे मञणा ई मञणा पवंदा।
वो तू ऐं मां गॾिजी कंदासूं ॿिन्ही जो ढींगो ई ढेरी। ॿिनि जा ढींगा ढेरी करे करे तो त पंहिंजो बि ढींगो ढेरी करे छॾियो आहे। तंहिंजे करे त सियाणा चवंदा आहिनि जिन्हनि जी नियत बद उन्हनि जी रोटी बि रद। इहो चई छा थी? मां नियत जो बद किरदार हां। हाणे ठहियो हाणे मुंहिंजे एॾो साफ़ शफ़ाफ़ माण्हू न थी आ ते अंदर जी सॼी लिस्ट न कढी ॿाहिरि कयई त सॼी ख़बर पइजी वेंदी हली त तूं केॾो मिठो ऐं सुठो माण्हू आहीं। जादो मां जहिड़ो बि आहियां किन्नू हां कोछो हां कार मुंहुं हां पर तुंहिंजो ताजदार हां तुंहिंजो मुड़ुसु हां तुंहिंजो इहो फर्ज़ु आहे त तूं मुंहिंजी इज़त करीं। बाक़ी जग जहान मुंहिंजे लाइ छा थो फरमाए ऐं चए उन सां मूं ते कंहिं बि क़िस्म जो फ़र्क़ु नथो पए। उहे चवंदा आहिनि न त कांव खे पंहिंजा ई ॿचा प्यारा लॻंदा आहिनि उन करे जाड़ा ख़ान खे बि पंहिंजो किरदारु सुठो लॻंदो आहे। उहो छोरो त घर छॾे हलियो वियो चोरी बि आहे छॾे हली वई मां बि बम करे घर छॾे हलियो वेंदुसि पोइ तूं अकेली ते ॻऊं वांगुरु पई रूं भटक जाए। वो तोखे रोकियो के है निकर हींजर जो हींजर वॾो साईं मुंहिंजे लाइ कुंधर मुड़ुसु थी अची वेठो आहे। वॾी का ॾाइण रही सही मरंदो मरी वेंदी पर पंहिंजे मुड़ुस जी इज़त न कंदी आहे। हाणे ॿियनि खे छॾे पहिरीं तुंहिंजो कंदुसि ढींगो ई ढेरी। हल हाणे हल छितो अची थी ख़ुदा जी पुछड़ो कयो त पुट काॾे पियो वञे? इहो बाबा ज़मीन तां चकर ॾियण लाइ वञा। अदा ज़मीन तां चकर ॾियण लाइ वञी थो या पंहिंजी मस्तानी सां मिलण लाइ? काॾे बि वञा तुंहिंजे मथां बार आहे तॾहिं त पुछूं था न। इन जो मक़सदु त बाबा जा तव्हां ॿिन्ही कन भरिया आहिनि। पुट हिन मुंहिंजा कन न आहिनि भरिया पर हक़ीक़त खां आगाह कयो अथनि। कहिड़ी हक़ीक़त बाबा? इहो ई त तूं ज़मीन जे बहाने किथे किथे वञे थो रुलण जे लाइ। बाबा साईं अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ही ॿई अजायो तोखे परेशान था कनि। अदा तूं कसम खणी ॿुधा सुल्तान वारनि जे ॻोठ तरफ़ न आई वेंदो? जे थी पियो थियो कुझु बि न आहे पर रोज़ रोज़ वञण सां घणो कुझु थी सघे थो। जेकॾहिं तव्हां डिॼो था त मूं लाइ को मसइलो पैदा थींदो त तव्हां विच में न अचिजो। कमाल थो करे पुट हे तुंहिंजा भाइर आहिनि तुंहिंजे मथां त जान बि कुर्बान करे छॾींदा ऐं तूं चए थो त हे डिॼनि था। अदा गोली हणी कढी आहे तानू न ॾी आहे। सम्झां थो त अॼु तव्हां टई हिकु सलाह ते बीठा आहियो। मूं अकेले खे असुल वकोड़े विया। अदा इतफ़ाक़ बुशी कोन ईंदो आहे जेके तूं राणीअ खे एॾो चाहीं बि थो त पोइ राणीअ खे हितां वञण न ॾे हा। अदा राणीअ खे कोरट वठी उनजी तलाक कराए छॾियो आहे उनखां बाद में राणीअ तुंहिंजो निकाह कराए पंहिंजे घर में विहारे छॾियऊं सां। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे दा। जेकॾहिं अहिड़ी का बि ॻाल्हि थी न त पहिरियां मां पंहिंजी दिलि जी कोन ॿुधंदुसि पंहिंजे भाइरनि सां सलाह कंदुसि पोइ ई को क़दम खणंदुसि। कोड़ा ही वारी छोरो काॾे वियो? छो आयो असांजे घर? हाँ न दर खण कान न चा धू अंगण ते। मूं ग़लती कई आहे माई सियाणी इहो मूंखे अहसासु आहे। मूंखे तुंहिंजे मथां हथु खणणो न हुयो पर मां होश में न हुयुसि पर तूं बि अहिड़ो ॻाल्हायो जो मुंहिंजो दिमाग़ फिरी वियो। होॾो पादर में पंहिंजी मर्ज़ीअ सां तो हणी वरी माफ़ी वसाए खां वठण आयो ई। ग़लती थी माई ग़लती थी उन लाइ त मां तोखां माफ़ी घुरण आयो आहियां न। सावण जगह अॼु माफ़ी वठण न अची हा न तोखे त ख़बर आहे न मुंहिंजी मां हा सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी पोइ कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल बि न रही आहियां। आहीं त बंदूक खणण जहिड़ी पर छा चई इहो? मूं चयो त दिलि मां गैर कढी छॾ इहो इत्तेफ़ाक़ थी वियो अॻिते ईअं कोन थींदो। छुड़ियूं छा करे आयो जो सावण हिते अची पहुतो आहे? जेॾीमहिल थी दिलि चवे त अचनि था मारण जेॾीमहिल दिलि थी चए त माफ़ियूं था वठनि। अदी मां चवां पियो त बीठो आ जान हलियो चुड़िया दर ते बीठो अथई तुंहिंजे इंतज़ार में। अच अच हेॾे ॿाहिरि वयो हलियो बंदूक कोन हणायो तोखे। अड़े चरिया ॿाहिरि न वञिजे
न त हणी मारे विझंदी। जुड़िया ओयो सावण खुदा जी का मार पवंदी। हाँ हरियोड़ी छा थियो अथई घोड़ा? छो तो छोरे जो सिर खणी? मूंखे रुगो एतिरो ॿुधा त हिन सावण सां कहिड़ो असर कयो अथई? घोड़ा इहा तो सावण खे मोञा मामूली उछल ॾिनी आ। जेकॾहिं न सुधरे हा माफ़ी न वठे हा न त ॾे हिन खे ॾस ॾे हा। बाबा साईं जेड़े का सवा राणा खान सफ़ा पोइ ते कोन हटंदो। अॼु होश में ई न हो। राणा खान खे आऊं चङी तरह सां सुञाणा। हू नंढे हूंदे खां बददिमाग़ क़िस्म जो माण्हू आहे। कंहिं बि मसइले जो हल हुन कॾहिं बि ॻाल्हियुनि सां निबेरियो ई न आहे। हू हर वक़्तु फॾो थो चाहे, फॾो। सुभाणे मां पाण हलंदुसि, पोइ ॾिसां त हुनजा माण्हू ज़मीन तां कब्ज़ो कीअं नथा ख़तमु कनि। तव्हां हलो, तव्हां त हथ खणे पोइ। बस सिकंदर बस। तो अकबर खान खे छा सम्झो आहे? राणा खान जहिड़ा अकबर खान जे मथां हथ खणंदा? दोगल खां बाहूं खणे छॾींदोसांनि। गिदड़नि जो केॾो वलर छो न हुजे, पर जॾहिं शींहुं मैदान ते निकिरंदो आहे न त सभु गिदड़ उनायूं करे ॿिरनि में लिकी वेंदा आहिनि। ठीकु आहे बाबा साईं, सुभाणे तव्हां हुनखे हली पाण सम्झाए। जेकॾहिं मुड़ी थो वञे ठीकु आहे, न त पोइ ॾियो मूंखे इजाज़त। कमदार फोटो हणंदो आहे अहिड़ो सोटो पोइ धकु लॻे जा न। फोटा तूं हींअर ई वञी राणा खे न्यापो कर त राति जो मूं वटां थी वञे। इज़त सां खे सम्झायां थो। जेकॾहिं राणा खान मुड़ी थो वञे त ठीकु आहे, न त पोइ सुभाणे पूरे बंदोबस्त सां निकिरंदासीं ऐं उन्हनि गिदड़नि खे डोड़ाए डोड़ाए मारींदासीं। इहे पोइ सुधरंदा फोटा। बाक़ी जेतिरी उन्हनि खे ढेर ॾींदासीं न ओतिरो ई आसमान ते चढ़ी वेंदा, आसमान ते। ठीकु आहे बाबा साईं, ठीकु आहे। मां हींअर ई वञी तव्हांजो न्यापो राणा खान खे ॾेई थो अचां पियो। त राति जो कहिड़ी बि सूरत में उतां ते अचे, जेको बहानो करे न त पोइ इहो चइजांइसि त अकबर खान चयो आहे त न अचण जी सूरत में मां इहो सम्झंदुसि तव्हां झेलो वारियो आहे। ऐं इहो चई छॾीसि फोड़ा त पोइ असां न, असांजा हथियार ॻाल्हाईंदा, हथियार ॻाल्हाईंदा असांजा।